मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साईं, रोज़े जी हालत में ॾाढ़ी खे कतराइण कीअं आहे या ॾाढ़ी खे शेव करणु? अच्छा, रोज़े जी हालत में ॾाढ़ी खे कतराइण ऐं ॾाढ़ी खे शेव करणु इहा गुनाह कबीर आहे। यानी रोज़े मां तमामु वॾी बरकत, रोज़े मां तमामु वॾो नूर जेको आहे उहो खंयो वेंदो। छाजे करे 1,24,000 पैगम्बरनि जी ॾाढ़ी सुनत आहे ऐं अहिड़ी तरह साहबा मुकमल साहबा खे ॾाढ़ी हुई ऐं केतिरी ॾाढ़ी हुई, मुठ बराबरि ॾाढ़ी हुई। अगरि कोई बि बंदो ॾाढ़ी खे कतराए थो, मुठ बराबरि खां जेकर ॾाढ़ी मुठ खां ॾाढ़ी वधी वई आहे, उनखे जेकॾहिं कटराए थो त कंहिं क़िस्म जो कोई बि जेको उनजे अंदरि टेंशन न आहे। बाक़ी मुठ खां जेकॾहिं ॾाढ़ी घटि थी वई आहे, उनखे जेकॾहिं कतराए थो रोज़े में ऐं शेव कराए थो त इहो इंतिहाई जेको आहे गुनाहगार बंदो थींदो। छाजे करे ॾाढ़ी खे कतराइणु, ॾाढ़ी खे कटणु, ॾाढ़ी खे शेव करणु इहो गुनाह कबीर आहे। बाक़ी कतरण जी सूरत में रोज़ो जेको आहे फासिद न थींदो। कोई बंदो रोज़े जी हालत में ॾाढ़ी खे कतराए थो त रोज़ो जेको आहे फासिद न थींदो, बाक़ी गुनाह कबीर जेको इहो कमाईंदो। त रोज़े जी हालत में इहे इन शयुनि खां जेको आहे बंधन खे बचणु खपे। बाक़ी ॾाढ़ी खे सिर्फ़ु रमज़ान ताईं न, बल्कि हर टाइम ताईं जेके ज़िंदगीअ लम्हात आहिनि उन ताईं ॾाढ़ी खे सुनत खां घटि जेको आहे कटाइणु इंतिहाई जेको आहे ख़तरनाक अमल आहे ऐं इन खां बंदा बचण जी कोशिशि कनि।